अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्दो अया वाया फरहा औरंगजेब सब खबरें एक नज़र हेडलाइंस पे। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, जामशोरो, शिकारपुर, ठट्टो, बदीन, उमरकोट, मातली, सिजावल, सिराणी, मीरपुर खास, टंडो अलायार, खैरपुर, सखर, रोहिड़ी, सालेपट, हिंगोरजा, नौशेरो फिरोज, मोरो, कंडियारो, फैजगंज, सांगड़, शहदादपुर, टंडो आदम, शाहपुर चाकर, नवाब शाह, सकरण, काजी अहमद, गुपचाणी, टंडो जाम, सेवड़, दादू, मेहड़, फरीदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो वसकारो। हेठि वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बरसात जारी हुअण सबबि अक्सर इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल। सिंध जे शहरी इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। काठोड़ वेझो पानी जे वहकिरे में लुड़ी वियल कार हथ कार में सवार हिक ई घर जे 7 भातियुनि जो पतो न पइजी सघियो। हैदराबाद खां कराची वेंदड़ कार में ॿारनि समेत 7 ॼणा सवार हुआ। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त पाणी जे वहकिरे में ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा कई पई वञे। लाड़काणे जी लहर कॉलोनी में बरसात सबबि घर ड्रही पियो। ज़ाल ऐं मुड़ुस समेत 5 ॼणा ज़ख़्मी थियल घर भातियुनि खे चाणका अस्पताल जे हादसनि वारे वार्ड में दाख़िल कयो वियो। ॾही शहर में 15 कलाकनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। मुसलसल बरसात सबबि ॻोठ सैयद अहमद अली शाह में 3 ॻोठाणनि जा कचा घर किरी पट पइजी विया। तेज़ बरसात सबबि घर जी छित न हुजण करे थधि जी सट न सहंदे उमीद अली जमाली फौत थी वियो। सेठार जा वेझो ॻोठ छतन शाह बुखारी में बरसात सबबि पोरित जो घर ड्रही पियो। नीगरी दबजी फौत। कमर में बरसात सबबि मस्तोई पाड़े में 3 पोरितनि जा घर धमाके सां किरी पिया। 1 ॼणे जे ज़ख़्मी थियण जा इतला। झमपीर में मीटिंग स्टेशन वेझो खिवण किरण सबबि पोरित फौत थी वियो। शेख फिरकियो में तेज़ तूफ़ानी बरसात सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि में पोरितनि जा 20 खां मथे घर ड्रही पट। परीदनि में बि बरसात सबबि पोरित जो घर ड्रही पियो। हैदराबाद में गुज़ियल 20 कलाकनि खां जारी बरसात शहर खे ॿोड़े छॾियो। शहर में गुज़ियल ॾींहं खां वक़्फ़े सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। केतिराई फुट पाणी भीजी वियो। थरपारकर ज़िले में मुसलसल जारी बरसात शहरनि खे ॿोड़े छॾियो। मिठी जे सराण कॉलोनी, डीपलो, अल्लाहवाला चौक, तालके अस्पताल ऐं इस्लाम कोट जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। वधीक इलाइक़ा पाणी हेठि अचण जो ख़तरो। ज़िलई इंतिज़ामिया अलर्ट जारी करण बाद ग़ाइब। बहराड़ियुनि में कचा घर ड्रही पट पइजी विया। रवासी खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल।